सखर में हफीज़ लाशार की रिपोर्ट आए तो सखर के इलाके रोड़ी की रिहायशी औरत शबाना पठान सखर प्रेस क्लब में पहुंची। दाहिंदे चयो आहे त ॾेर ऐं वकील जान सां मारण जूं धमकियूं ॾियनि पिया। ख़बर आहे हम असां शेयर कयूं पिया जिते रोड़ी की रिहायशी औरत शबाना पठान साफ़ नाडो दाहिंदे इल्ज़ाम हयो आहे त ॾेर अशरफ नाइच ऐं हिकु वकील रकीब अब्बासी हिन खे मुसलसल मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु जान खे शदीद ख़तरो आहे। शबाना पठान जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु नामज़द माण्हुनि जे घर ते हमिलो कयो, जिन ते तशदुद जो निशानो बणायो, जंहिं बाद हिन पंहिंजे ॾेर जे ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त जमा कराई। मुतासिर औरत जो चवणु आहे त दरख़्वास्त वापसि वठण लाइ वकील रकीब अब्बासी जे ज़रिए मुसलसल दबाव विधो पियो वञे, संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिन मुतासिर औरत जे मुताबिक़ हिन वक़्तु मुड़ुस दोस्त मोहम्मद नाइच निकाह जे वक़्तु पंहिंजी जाइदाद हिन जे नाले मुंतक़िल कई, जंहिं बाद हिन जे ॾेर हिन मामले खे दुश्मनी अख़्तियार करे छॾी आहे। मुतासिर औरत ख़ानदान खे ज़हनी अज़ियत ऐं हिरासत कयो पियो वञे। शबाना पठान कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वरितो वञे।